हाय बेवफा तो यो ना आहे सोचियो त ही ज़िंदगी अॼु बि तो बिन ॾुखी हूंदी आहे। एतिरी तहरीर सां जेका असां लाइ ॾियारे मोकिली आहे प्यारो शाइर अदा साजिद अली महर साहिब खे जीरूं ॾेई ऐं रत जा कलम हलाया वञनि, जिते धारियुनि सां गॾु पंहिंजा हथ सां माराया वञनि। छा वरी उन्हनि खे चइजे त असांजी ज़िंदगी ॾुखी आहे, असांखे की मंज़िल ते रसायो वञे। पर मुंहिंजा जिडड़ा जानी उहा वनहवा जी राति अॼु बि चिठी यादि अथमि, जॾहिं तो कलम जी मस सां हलाए हिकु चिठी लिखी हुई त पिरीं हाणे पंहिंजो मिलणु मुक़दर में लिखियल ई न आहे। तॾहिं मूं ब्लेड सां जीरूं ॾेई पंहिंजे नाज़ुक हथनि आङरनि मां रत कढी इहो ख़त लिखियो हुअमि, हे पिरीं तूं जिरंदो न वञ। मौत त बरका हर इंसान ते अचणो आहे, जे पाण बि प्यार जी राह में मुआसीं त को बि मेणो न आहे पिरीं। पर तो इहो वराए वराए चयो हो त पंहिंजो मिलणु कोन थींदो, उन विच राह में छॾे वें। अॼु बि आउं तोखे ॾाढी सारींदी आहियां ऐं रोयो रोयो उन भितनि खे बि चवंदी आहियां, छा हिते असां प्यार कया हुआ। हा पिरीं पंहिंजे वारनि खे खोले पाण खे बेहाल करे छॾींदी आहियां ऐं चवंदी आहियां, हे तूं बि इंसान न हुजीं हा, आउं बि इंसान न हुजां हा जहां पिरीं। न को पंहिंजो प्यार थिए हा, न को पंहिंजी मोहबत थिए हा। एतिरो मोहबत जे दिलासनि में असांखे राहे पोइ अलाए केॾां पंहिंजे पेरनि जूं मंज़िलूं छिके वें। अॼु बि मोबाइल फ़ोन ते तो नाहे राब्तो कयो ऐं हाल अहवाल वठण खां बि हलियो वें। छा इहे अदबी माण्हू अॼु बि ज़िंदा आहे या न आहे? पर न ज़िंदा आहियां, तॾहिं त ही ख़त मोकिलियो अथमि, मन कीअं न कीअं तरफ़ वाउनि हवाउनि खां तुंहिंजे कन ताईं पहुची वञे। ए बेवफ़ा महबूब, अॼु बि मुंहिंजी अखियुनि मां लुड़कनि जे पदरां रत टिमियो ईंदो आहे। पर मूंखे तूं इहो ॿुधाए छॾीं हा त मां पंहिंजो ज़िंदगी तुंहिंजे पोयां दरबदर न करियां हा। तूं जॾहिं मुंहिंजा हथड़ा पंहिंजे हथनि में झलींदो हुएं, तॾहिं मां तोॾे मुस्कुरायो ॾिसंदी हुयसि। ऐं मूंखे त उन टेम खां वठी इहो पूरो वाम हो बेवफ़ा महबूब त हिकु ॾींहुं मूंखे विच राह में छॾे वेंदे, छाजे करे तोखे पंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे ऐं मुंहिंजी ज़िंदगी हिकु सस्ते सिगरेट जियां तो